तमाम सिंध वासियों के अस्सलाम वालेकुम। हींअर असां दावत इस्लामी वाले दोस्तनि भाइरनि वटि आया आहियूं, जिन्हनि दोस्तनि असांजे ही जेका टेंट सिटी लगी आहे कराची में नादरन बाईपास ते, उते ही सामान वेंदो जी गाॾियूं भरियूं पिया था। साईं नादर अली करो ज़ेरे निगरानी असांजो मोहतरम असांजो वॾो भाउ साईं ज़ाकिर हुसैन कांदरो साहब जी जमायत दावत इस्लामी जा दोस्त भाइर जी असांजो दावत इस्लामी जो दोस्त आहे हिंगोरजा जो पंहिंजो अज़ीज़ सिंधी आहे, असांजो पंहिंजो अज़ीज़ आहे साईं वको साहब आहे। दोस्तनि जी दावत इस्लामी ज़िंदाबाद। असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं दावत इस्लामी वारनि जा, जिन्हनि हींअर कराची टेंट सिटी लाइ असांखे सामान मुयसरु करे ॾिनो आहे। मज़ीद असां पंहिंजे सिंधी भाइरनि लाइ वधीक कोशान आहियूं ऐं कोशिशि बि कयूं था ॻोठ वारनि लाइ बि कुझु करे सघूं। वरी महिरबानी दुआउनि में यादि इंशाअल्लाह तव्हां सां गॾु। सामान वीचारा साईं ज़ाकिर हुसैन कांदरो साहब जी महिरबानी, असांजा दोस्त, असांजा भाइर, असांजा अज़ीज़, असांजा मौसम दावत इस्लामी जा असांजा भाइर, जिन्हनि हेॾी तमामु महिरबानी कई आहे। साईं वारा हमदर्द आहिनि। दावत इस्लामी ज़िंदाबाद। सॼी सिंध खे, अंदरूनी सिंध वारनि खे गुज़ारिश आहे त कराची टेंट सिटी अचो, जिथे असां पंहिंजी महिनत सां